अस्सलाम वालेकुम दोस्तों, तक आ रहा हूँ इधर के तमे ताने समझो नज़ीर जेको आहे सो बख़्शल सॼी गद्दारी जी हक़ीक़त ॿुधाईंदो। मीर खे चयो त बख़्शली गद्दार आहे ऐं चवंदो त मूंखे बख़्शल ई फ़ोन कयो त दरिया खां तुंहिंजी भेण जी लाश वटि दरिया खां लही मूसा खे मुंहुं ई मोकिलियो। बख़्शल मूंखे फ़ोन करे चयो हेॾां तव्हां ॾिसो पियो त रेसनवाब ख़ान जेको आहे सो बि रेसनवाब ख़ान बि वक़्त जूं ॻाल्हियूं सॼियूं मीर खे ॿुधाईंदो। मीर जे हथां वक़्त खे माराईंदो। रेसनवाब ख़ान खे जेके बि कम वठिणा हुआ वक़्त तमामु से वठी चुको आहे। हाणे मीर जो कमु तमामु कराईंदो। हेॾां शेर अली जी सॼा हाल त हूअं ई पाण में अहिड़ी रहिया न हिननि जी जंग हली रही आहे ऐं विचां हिननि जी दुश्मनीअ जो फ़ाइदो वठंदो नवाब ख़ान हिननि खे विड़हाईंदो रहंदो।